अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم
सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ आवाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम व दीगर बरादरान इस्लाम मुसलमान भाइरों अजीजों दोस्तों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवा बुजुर्गन जे आॾो अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जूं 3 आयतूं सगोरियूं मूं मौज़ूअ जे सिलसिले में तिलावत कयूं आहिनि, जंहिंजे बारे में चंद वारूज़ात अवां जे आॾो अर्ज़ करण जो इरादो आहे। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालु व मन वालू शालमू गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला जल जलालु व मन वालू पंहिंजे हबीब पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में हक़ ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां अव्वल तिलावत कयल आयतुनि सगोरनि जो तर्जुमो, त जीअं तव्हां असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे त अॼोके जलसे जो मौज़ू कहिड़ो आहे। आउं तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि, फ़ैसिलो अवां ते छॾींदुसि, अवां जेको वणेव सो नालो रखजोसि। गौर सां अल्लाह पाक जल जलालु व मन वालो जे कलाम पाक खे ॿुधो। ॿार शोर आहे घणो, इंतज़ामिया वारा उनखे बस कराइनि, चंद ॻाल्हियूं ॿुधो। अल्लाह पाक जे पाक कलाम जे ॿुधण वक़्तु ख़ामोशी करण मुसलमान ते फर्ज़ आहे। सब खां पहिरियां आयतुनि सगोरनि जी माना अर्ज़ कया। इन खां अॻु में तव्हांखे अर्ज़ात मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ो त मां तव्हांखे आयतुनि सगोरनि जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जल जलालु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू
हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐ ईमानदारो, अल्लाह से तो फरमाए, ऐ ईमान वारो, छा मां तव्हांखे ॾसु ॾियां अहिड़े वापार जो जेको वापार तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए वठे। अजीब किस्म जो वापार आहे। दुनिया में वापार इन जे लाइ कंदो आहे त तोखे अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू वापार जे ज़रिए दौलत नसीब फरमाए। उन मां तूं कारूं धारींदो आहे, ज़मीनूं धारींदो आहे, बंगला बणाईंदो आहे, पंहिंजा कर्ज़ पखा लाहींदो आहे। इन सां पंहिंजे दुनिया जो ऐश आराम ऐं सुख ॻोल्हींदो आहे। दुनिया जे वापार मां तोखे दौलत मिलंदी आहे, पर हे अजीब क़िस्म जो वापार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। हिन वापार में तुंहिंजो कर्ज़ कोन लहंदो। ही जेको तोखे अल्लाह ताला वापार नसे थो, हिन मां तोखे महलात मारी ज़मीन कार बंगला कोन मिलंदा, बैंक बैलेंस तुंहिंजो कोन जुड़ंदो। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, अच त मां तोखे वापार नसियां। उन वापार मां तोखे दुनिया जो को बि नफ़ो कोन्हे को, सिर्फ़ तोखे ही फ़ाइदो मिलंदो जो तूं क़यामत जे दर्दनाक अज़ाब खां बची पवंदे। इहा सभ खां वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं दर्दनाक अज़ाब क़यामत वारे खां इन वापार जे ज़रिए को बची पवे त मां चवां थो इन वापार जहिड़ो ॿियो को वापार आहे ई कोन। दर्दनाक अज़ाब तव्हां आलमनि खां ॿुधंदा आहियो। नई ॻाल्हि मां तव्हांखे कहिड़ी ॿुधायां? यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि। उन ॾिहाड़े भाउ भाउ खां धार, ज़ाल मुड़ुस खां जुदा, यार यार खां परे हूंदो, औलाद पंहिंजे वालिदैन खां जुदा, वालिदैन पंहिंजे औलाद खां जुदा हूंदा, को कंहिंजो साथ कोन ॾींदो। बार बार वाहिदुल क़हार वटां ऐलान पियो थींदो, मनिल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे। को माण्हू जवाब कोन ॾींदो। ख़ुदा ताला पाण फरमाईंदो, लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु हुकूमत आहे तन वाहिदुल क़हार जी हुकूमत आहे। सिज नेज़े पांध लही अचे, ज़मीन तपी ट्रामे खां वधीक ॻाढ़ी थी वञे, माण्हू पंहिंजे पघर में नफ़्सा नफ़्सी जे आलम में हुजनि। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अहिड़ो त ॾिहाड़ो आहे, न का ओधर मिले, न को कर्ज़ मिले, न को माण्हू कंहिंजा हमदर्दी जो इज़हार करे, को बि कंहिंजो हमदर्द कोन हूंदो। सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे हाल ते अल्लाह पाक जे दरबार में ख़ौफ़नाक हालत में हूंदा। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हितड़े त दुनिया जे अंदरि ॾेती लेती सां कमकार जे ज़रिए पंहिंजो कमु टपाए वेंदो आहे। कंहिंखां उधार वठंदो आहे, कंहिंखे आसरो ॾींदो आहे, कंहिंखे फसल जो आसरो ॾींदो आहे, कंहिंखां व्याज ते पैसा वठी पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे। पर क़यामत जे ॾिहाड़े को बि माण्हू तुंहिंजो साथ कोन ॾींदो। अल्लाह पाक फरमाए थो, अच त तोखे न सुञा अहिड़े ॾिहाड़े वारे दर्दनाक अज़ाब खां जेको वापार तोखे बचाए, उहो वापार कर त मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे वापार नसिया। अदा हिते दुनिया में कई ज़रिया आहिनि पंहिंजे कारोबार कमकार खे निभाइण, कम टपाइण जा। ओधर बि मिलंदी आहे। भला जे ओधर वारो रवाज ख़तम थी वियो आहे त व्याज त मिले पियो न। असांजे मुस्लमाननि ॾाढो सुठो कारोबार शुरू कयो आहे, वाणनि खे बि मारे विया। 100 रुपयो ॾे, 6 महीने खां बाबा 125 150। अड़े इहो वथे छाजो थो वठे? कि बाबा मुंहिंजा पैसा हेरी फेरी कमाइनि था न, मूं वटि हुजनि हा त मां वापार में लॻाया हा, 4 पैसा आहिनि मूं मां कमाया हा, तूं बि त वञी कमाईंदे न, तंहिंजे करे मुंहिंजो हक़ आहे, मूंखे इहो ॾे।
और मुजादा अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमायो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा। रब करीम जी ज़ात बाबरकात वापार खे हलाल कयो आ ऐं व्याज खे खुदा ताला जी ज़ात बाबरकात हराम फरमायो आ। इन जो नालो व्याज आ, रिबा आहे। पोइ तूं नालो हुन जो कमीशन रख, तूं हुन जो नालो वाधी घाटी रख, तूं हुन जो नालो मुनाफ़ो रख। तुंहिंजे नाले रखण सां का शइ हलाल कान थी पवंदी आहे। मुजादा जिन्स ते जिन्स वधाए वठणु शरीयत मुहम्मदी में हराम आहे। बुखारी शरीफ में हिकिड़ी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत गिरामी में हिकिड़ो सहाबी कतल खणी आयो आहे, खजूर खणी आयो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन खां खजूर वठी रखी, पाण ॾिठो ॾाढी सोणी प्यारी खजूर हुजे, आला क़िस्म जी खजी। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हेड़ी खजी मदीने जे बागन में थिए थी। कहिड़े बाग जी खजी आहे? साहबी सगोरे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ही आम जाम कान थींदी आहे, पर के चंद मखसूस बाग आहिनि उते थिए थी। पोइ असां पंहिंजी सादी खजी जेका असांजे बागन में थिए थी, खजी जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं आहिनि, उन सादी कतल मां खजूर मां ॿ टोया सुठी खजूर वारे खे ॾींदा हो। उन जे एवज़ में इहो हिकिड़ो टोयो असांखे मिलंदो। सम्झो था अलाए न? हिकिड़ी आम खजी फसली थींदी आहे, उनखे असांजे उत्तर वारा टोटो चवंदा आहिनि। अवांजे मुल्क में खजी खटा। ॿी खजी आहे आला दर्जे जी, उनखे असील चवंदा आहिनि। फसली ऐं टोटो जिन्स जेका आहे सफ़ा सादी आहे, असील क़ीमती आहे, सुठी आहे, लज़ीज़ आहे, पर आहे हूअ बि कतल, हूअ बि कतल, हूअ बि खजूर जिन्स साॻी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कई, साहबी सगोरे त या रसूल अल्लाह, असां पंहिंजे बाग जी सादी कतल ॿ टोया या ॿ सेर ॾींदा आहियूं ऐं सुठी कतल वारे खां हिकिड़ो किलो या हिकिड़ो टोयो वठंदा आहियूं। असांजा ॿ हुन जो हिकु पोइ मट सट कंदा आहियूं। इहा अहिड़े तरीक़े सां भली कतल मां वठी आयो आहे। क़बूल फरमायो। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हराम आहे जिन्स जिन्स ते वधाए वठणु। मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे ॿुधायो आहे, हाणे बि ॿुधायां थो, नाजाइज़ा 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 तव्हांजे लाइ हराम आहे, हराम आहे, हराम आहे। अव्हां खे जेकॾहिं सुठी खजी खपे त उन जो ॿियो तरीक़ो इख्तियार कयो, इन तरीक़े सां खजी न वठो। साईं उहो तरीक़ो ॾसियो। पाण फरमाइनि था सुठी बि खजी मिली वेंदव ऐं हलाल बि थी वेंदी। ऐं अल्लाह जा हबीब समझायो, खुदा जे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्हां पंहिंजी सादी खजूर विकिणो। समझो था, पंहिंजी जेका बाग जी तव्हांजी खजी सादी सूदी आहे उहा विकिणो। जेको बाज़ार में अघु करे उन अघ मुताबिक़ विकिणो, पैसा खणी अचो ऐं उन्हनि पैसनि ते तव्हां वरी भली खजी वठो, तव्हांजे लाइ हलाल थी पवंदी। पर जेकॾहिं जिन्स जिन्स ते मटींदव, वधाए खुटाए कंदो त अल्लाह पाक इन खे हराम करार ॾिनो आहे। अवां मुस्लमान खे जाइज़ न आहे। ख़बरदार, मां मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां खे ॿुधायां थो, जेको जिन्स खे जिन्स ते वधाए वठंदो आहे, अल्लाह पाक उन खे 70 गुनाह ॾींदो आहे। 69 गुनाह उन्हनि मंझां वॾा हल, हिकिड़ो गुनाह उन्हनि मां नंढड़ो आहे। उहो मां तव्हां खे नंढो गुनाह ॿुधायां थो। अल्लाह जो हबीब फरमाए थो, व्याज खोर जमल व्याज खाईंदो आहे, उनखे नंढो हिकिड़ो गुनाह थींदो आहे, 69 वॾा गुनाह थींदा। हल या रसूल अल्लाह, उहो नंढड़ो गुनाह कहिड़ो आहे? पाण करीम फरमाइनि था, ॼणो पंहिंजी सॻी माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे। पंहिंजी माउ सां बैतुल्लाह जे अंदर माज़ अल्लाह ज़िना करे। ज़िना त हुअ ई बुरी आहे। ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतम व साअ सबीला। ख़ुदा ताला उनखे बेहयाई ऐं बुरो रस्तो सॼो आहे।
वरी माज़ अल्लाह वा ज़िना जेका बेहयाई आहे असां वरी पंहिंजी माउ सां, उन खां पोइ वरी गुनाह मथे गुनाह जो। कहिड़ी जाइ ते? पाक जगह काबे जे अंदर, जंहिं जाइ ते जूअ मारणी न आहे। हे आहे तुंहिंजी घाटी ऐं वादी, हे आहे तुंहिंजो मुनाफ़ो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कलमो नबी ते भरियो थी, उम्मती रसूलुल्लाह जो आहे, अल्लाह जे हबीब में इस्लाम में आसरो रखियो वेठो आहे त हे दुनिया जे मुनाफ़िक़ ख़ातिर पंहिंजो ईमान चट न कर। ख़ुदा ताला कलाम मजीद में फरमायो आहे, फ़ाज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही, ओ व्याज खौरो, जेकॾहिं तव्हां व्याज नथा फिटो कयो त पोइ अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान कयो। आहे को जेको ख़ुदा ताला सां जंग करे उहो जंग खटे, ख़ुदा जे रसूल सां। ऐं असां इन ज़रिए सां केतिरा दफ़ा जंगियूं पिया कयूं, माज़ अल्लाह नाजाइज़ तरीक़े सां नाजाइज़ कमायूं पिया हासिल कयूं, हराम जी दौलत पंहिंजे पेट में विझूं पिया, ख़ुदा जे रसूल खे कावड़ायूं पिया। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हे दुनिया जो वापार न आहे, हे आख़िरत जो वापार आहे। अवां खे ख़ुदा ताला जाइज़ तरीक़े सां वापार करण जो तरीक़ो ॾसियो आहे। अवां भली पंहिंजो माल ॿी जिन्स ते मटे सघो था पिया, जिन्स हिकु जहिड़ी न हुजे। कणक कणक ते कान मटबी, चांवर चांवर ते कोन मटबा, बाजरी बाजरी ते कान मटबी, जुअर जुआर ते मथा कान मटबी, सारी सारीअ जे मथा कान मटबी। भली तुंहिंजी अहिड़ी सारी हुजे ऐं ॿिए पासे भली तुंहिंजो सदा गुलाब सारी हुजे, हूअ बि सारी आहे, हूअ बि सारी आहे, पर जिन्स साॻी आहे। भली नोयत में खणी फ़र्क़ु आहे, हूअ महांगी आहे, हूअ सस्ती आहे। जेकॾहिं तोखे खपे त बोरी बोरीअ ते तोखे जाइज़ आहे, हिकु बोरी ॾेई ॿ बोरियूं तोखे वठणु हराम आहे। जिन्स भली खपई त सादी जिन्स विकिरो कर, उन जा पैसा खणी आ, उन्हनि पैसनि मां जा तूं भली वधाए वठि, खुटाए वठि, तुंहिंजे लाइ हराम आहे। मटे वठंदे वधाए सदाए त तुंहिंजे लाइ शरीयत मुहम्मदी में हराम थी पवंदो। कुझु सिखो, पंहिंजे कारोबार खे, पंहिंजे वापार खे, पंहिंजे गुज़र सफ़र खे हलाल करे खाओ। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेका रत, जेको जिस्म, जेकी हॾा ऐं गोश्त ऐं मांस हराम जे कमाईअ मां वधे थुलो थो थिए, नंढो जवानीअ ते पहुचे थो, जवानीअ खां पीरीअ ते पहुचे थो। हबीबन करीमन फरमायो आहे, इहो जेको हराम ते जिस्म पलियो आहे, इन जे मथां अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी आहे। इन जे लाइ लाइक़ आहे त इहो जिस्म जहन्नम में जलायो वञे, दोज़ख में इनखे साड़ियो वञे। जेको हराम जे जिस्म मां पली वॾो थियो आहे, सो हलाल पासे वेंदो ई कोन। अदा जेकॾहिं बेख़बरी आहे, ख़बर कान ही, अॼु ताईं तो ग़लतीअ सां इहे कम कया, त अॼु अल्लाह पाक जी दरबार में तौबा ताइब थी। शाह साहब फरमाइनि था, पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन में अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजन में, पो तोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा। अल्लाह जी दरबार में अच, खुदा खां माफ़ी घुर। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में वाइदो फरमायो आहे त जेकॾहिं अॼु ताईं तोखां बुराई पे थी, हराम पे खाधी ऐं बेख़बरी ही या ग़फ़लत ही, हाणे तूं ख़ुदा खां माफ़ी वठी ऐं उन पंहिंजे गुनाह खां रुजू थी आ, त मां रब करीम तोखे माफ़ फरमाए छॾियां। अत्ताइब मिन ज़ंब कमन ला ज़ंब लहू, हबीबन करीमन जो फरमान आहे त गुनाह खां तौबा करण वारो जॾहिं रुजू थी करे तौबा ताइब थी ईंदो आहे, त हुनखे अल्लाह ताला ईअं पाक बनाईंदो आहे गोया हिन गुनाह कयो ई कोन हो। ख़ैर, इहो पंहिंजी जगह ते मौज़ू आहे, पर मां तोखे अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांखे वापार ॾसियां जेको तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए। वापार सुन्नत आहे, तिजारत करणु सुन्नत आहे। मुंहिंजे प्यारे महबूब पाक तिजारत फरमाई आहे। मां तव्हांखे हिकु ॿ वाक़ियो महबूब जे तिजारत जो अर्ज़ कयां, पोइ अॻिते हलां। दुरूद बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा वञो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह जे प्यारे हबीब सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उम्र मुबारक मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जी 25 साल। मक्के पाक जे शहर में हिकिड़ी औरत रहंदी आहे,
खुशकिस्मत औरत आ जंहिंजो नालो आहे हज़रत ख़दीजतुल कुबरा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं पहिरीं घरवारी, अॻ में हुन जो ख़ावंद ॿियो हो, उहो गुज़ारे वियो आहे। बाद में नबी पाक अलैहिस्सलाम सां हुन जी शादी थी आहे। अजीब नमूने सां शादी थी थे। शादी अञा कान्हे का, शादीअ खां अॻु में हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मालदार औरत आहे, चङे ख़ानदान जी आहे। हुन वटि तमामु दौलत घणी हुई। हुन दिलि में सोचियो त मां पंहिंजे वापार, पंहिंजे दौलत खे वापार में लॻायां, पर औरत लाइ मजबूरी आहे जो औरत ॿाहिरि कान निकिरी सघंदी आहे। औरत वापार जे लाइ ॿियनि मुल्कनि जो सफ़र कान कंदी आहे। बाज़ार में दुकान खोले वेही औरत कान सघंदी आहे। इन जे करे मुआशरे जूं ॻाल्हियूं हुयूं। बीबी ख़दीजतुल कुबरा मजबूर थी पई आहे। ख्याल पई ड्रोड़ाए त को अहिड़ो अमीन माण्हू मिले जो मां पंहिंजो माल हुनखे ॾियां, हू बि कमाए, मां बि कमायां, मूर बि बचे, नफ़ो बि हासिल थी पवे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, अहिड़ो त माण्हू न हुजे जो जेको ॾे सो ख़तम करे छॾे। अहिड़ा बि माण्हू आहिनि। मिड़े को भलाई करे, यार तूं ग़रीब आहे, हे मूं वटि पैसा पिया हल, तूं बि कमा, मूंखे बि खारा, तुंहिंजो मुंहिंजो मुनाफ़ो जेको आहे उन में पाण अधो अधायूं। ईअं चवणु जाइज़ आहे, पर जेकॾहिं को थो चवे त लख रुपयो खणी वञ, वापार वञी कर, 12 महीने पाण लेखो कंदासीं, लख त मुंहिंजो आहे, बाक़ी जेको नफ़ो थियो उन में 30,000 मुंहिंजा थी, या 15,000 मुंहिंजा थी, या 10,000 मुंहिंजा थी। माना नफ़े में रक़म मुक़रर थो करे। शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात वसलाम मुताबिक़ इहो बि हराम आहे। हा, तूं ईअं करे सघे थो, बाबा तूं वञ वापार कर, वापार में जेको नफ़ो थियो उन में अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, या चौथाई तुंहिंजी 3 हिसा मुंहिंजा, या 2 हिसा मुंहिंजा, 300 तुंहिंजो। इहो हिसा मुक़रर करे सघे थो पियो, लेकिन रक़म जो तयन करे नफ़े मां हेतिरो मां तोखे वठां ॾींदुसि, इहो शरीयत मुहम्मदी में हराम आहे। हाणे बीबी साहिबा मजबूर थी पई आहे त ईमानदार माण्हू लभे जो मुंहिंजो सरमायो बि सलामत रहे, पाण बि कमाए, मूंखे बि कमाए ॾे। पूरे मके में नज़र ड्रोड़ाई, को बि माण्हू बीबी साहिबा जे नज़र में कोन आयो। जे बीबी साहिबा जी नज़र इंतिखाब पई आहे त आमना जे लाल मुहम्मद मुस्तफ़ा ते वञी पई आहे। ही अमीन आहे, मुंहिंजे माल खे न को लहर न को लोॾो, जेका ॻाल्हि कंदो सा निभाईंदो। 25 सालनि जो नौजवान आहे। हज़रत ख़दीजा पेशकश कई आहे वापार जे लाइ। महबूब पाक अलैहिस्सलाम क़बूल फरमाई। बीवी साहिबा जो गुलाम आहे, हज़रत मैसरा हुनजो नालो आहे। हुनजो ज़र ख़रीद हो। उनखे चई तूं नबी पाक सां बाह बेली थी वञ, पाण करीम वापार ते जाॾे वञनि तूं गॾियो वञ, तूं मुंहिंजो नौकर, मुंहिंजे नौकर जे हैसियत सां वञ, ऐं मुस्तफ़ा मुंहिंजो भाई वारा, भाई वार जे हिसाब सां हू वापार कंदा, ऐं मैसरा तूं नबी पाक सां गॾिजी वञ। इन में घणो तफ़सील आहे, पर हाणे मां तफ़सील में कोन थो वञा। मुख़्तसर तव्हांजी ख़िदमत में मक़सद जी ॻाल्हि कयां। पाण करीम वापार करे आया, फिलहाल 15 ॾींहंनि जे लाइ विया, महीने लाइ विया, या 1.5 महीने जे लाइ विया। जंहिंमहिल वापसि आया तमामु घणो नफ़ो करे आया। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पा बरकात हिकिड़े सहाबीअ खे दुआ फरमाई आहे, अल्लाह तबारक व तआला तोखे तिजारत में नफ़ो नसीब फरमाईंदो। हबीब जी दुआ रंग लगायो आहे। उन सहाबी सगोरे जो चवणा, ख़ुदा जो कसम मां बाज़ार में धूड़ खणी वेंदोसि त बि धन कमाए ईंदोसि। ॿिया सहाबी सगोरा हरू भरू पंहिंजो माल हुनजे माल सां गॾे छॾींदा हुआ। चवंदा हुआ तोखे नबी करीम जी दुआ छला, तुंहिंजे माल में नफ़ो ई नफ़ो आहे, घाटे जो इम्कान ई कोन्हे। तंहिंजे करे 4 ॾोकड़ असांजा बि तो सां गॾु हुजनि, असांखे बि तुंहिंजे माल में पैसनि गॾ सां फ़ाइदो पवंदो, नुक़सान जो इम्कान ई कोन्हे। सरकार जी दुआ रद्द न थींदी आहे। अॼुकल्ह मुसलमान, रुगो ख़ाली मुसलमान नाले जो न, ॾाढ़ी वारो मुसलमान, ॾाढ़ी वारो ख़ाली न, इल्म वारो मुसलमान 24 कलाक तलाश में आ त को नबीअ जो ऐब कढा, बेऐब नबी जा ऐब तलाश कया। फलाणी दुआ नबी से घुरी क़बूल कान थी न, नबी खे हीअ ख़बर कान आई न, फलाणो मामलो हुई न हो। अरे तू राम राम कर, तू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह छो थो पढ़ी?
वाह गुरु वञी कर तो जो कलबे सां छा वञे, छो तो मुस्लमान खे धोखा ॾी। अच्छा नबी चओ असांजो नबी, ॾाढे चओ असांजो नबी, असांजे नबी में को ऐब न आहे। हाँ जैसे बुखारी जी हदीस कान बीठी आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर ई कान्हे कीअं त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। हिकिड़ा माण्हू हौज़ कौसर ते आंदा वेंदा, पोइ नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात उनखे ॾिसंदा, जमल हौज़ ते ईंदा त उनखे तड़ियो वेंदो त पोइ नबी साईं फरमाईंदा उसहाबी उसहाबी, अबा हे वीचारा मुंहिंजा सहाबी आहिनि, छो था तड़ियो न, मुंहिंजा आहिनि। मलाक चवंदा अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां हुकुम मिलंदो त चओ नबी खे त तोखां पोइ हे फिरी विया हा, तोखे हिननि जी ख़बर कान्हे का, मुस्लमान ऐसी ताईं हुया, तूं जहान मां वे ते फिरी विया, तूं तन खे मुस्लमान छॾे वेहे पर पोइ फिरी मुर्तद थी विया। हाणे नबी से पोइ चवंदो ठीकु आहे, पोइ मां ईअं चवंदुसि जीअं अल्लाह जे प्यारे बाने हज़रत ईसा चयो, उन बि ईअं चयो हो त मुंहिंजा चवंदो क़यामत में मुंहिंजा मौला जेसीं ताईं मां इन्हनि में हुयुसि तेसीं ताईं इहे मूंसां गॾु हा, पोइ मां जॾहिं हिन जहान मां हलियो वियुसि तो मूंखे वफ़ात ॾियारी, उन खां पोइ जो कहिड़ो हाल थियो मां नथो ॼाणा, तूं ॼाण, तुंहिंजा बाना ॼाणनि। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां बि ईअं चई पोइ जान छॾाईंदुसि जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो। ॾिठो इन मां साबित थियो न त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ग़ैब जी ख़बर कान्हे, इल्मु कोन्हे, जो महबूब पाक अलैहिस्सलाम अहिड़नि माण्हुनि जे लाइ सिफारिश कंदो जेके फिरी विया हा। ख़बर हुजे सा ग़ैब जो इल्मु हुजे सा त अहिड़नि लाइ छो चवे ओ सहाबी ओ सहाबी या सहाबी या सहाबी, मुंहिंजा सहाबी आहिनि। माना महबूब करीम जी ज़ात बाबरकात हुनखे सहाबियत जे हाल में छॾे वियो हो, जो फिरिया त या नबी खे ख़बर कान पई, तॾहिं त क़यामत में चवंदो त मुंहिंजा आहिनि। ॾिठो नबी खे ख़बर कान्हे न, ग़ैब जी पतो इल्मु कोन्हे न, चिता थिया हुआ जी खामखा सुन्नी हो बरेलवी सॾाइण वारा ग़ैब आहे नबी खे, इल्मु आहे नबी खे वग़ैरह वग़ैरह। पहिरीं पहिरीं ॻाल्हि त अल्लाह साईं तोखां क़यामत जे ॾिहाड़े इन हदीस जी तशरीह पुछंदो छा? वर्दी चवनि था जो अदा कावड़िया हो छा? इन मौलवी खे चवंदो छा अल्लाह साईं त क़यामत जे ॾिहाड़े तूं वेही शरह करण हदीस जो? तोखे इन ॻाल्हि में विधो कया जो हरू भरू खामखा वार जी खल थो लाहीं। नंबर 2 खुद इन हदीस मां मुंहिंजे महबूब करीम जो इल्मु साबित आहे। अंधन अंधूकार सजन लधो सोजरो, प्यादा वञी पार प्या संभरिया की न सवार, वो मोहब्बत साण मिहार लधाऊं लतीफ़ चवे। और मुंहिंजा दाशर ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात सम्झ नसीब फरमाए। मुल्ला जे हदीस पाक मां नबी करीम जे ज़ात बाबरकात जी माज़ अल्लाह बेइल्मी साबित करण जी कोशिश पियो करे, पर मां हाणे तोखे हिकिड़े मिंट में ॿुधायां थो, ख़ुद इन हदीस मां मुस्तफ़ा जो इल्मु साबित आहे। कीअं? हाणे तव्हां थधे दिमाग़ सां हिन मुंहिंजे सवाल जो जवाब ॾियो, मसइलो हल थी वेंदो। अदा हदीस पाक में जंहिं वाक़े जो ज़िक्र थो अचे उहो वाक़ियो कॾहिं थींदो? चओ क़यामत में। हौज़ कौसर ते आंदा वेंदा, पोइ हौज़ कौसर तां उन्हनि खे रोकियो वेंदो, पोइ उते हौज़ कौसर ते मां चवंदुसि त मुंहिंजा असहाब आहिनि, पोइ मूंखे चयो वेंदो त तव्हां खां बाद हे फिरी विया हा, पोइ मां ईअं चवंदुसि जीअं हज़रत ईसा फरमायो हो। कॾहिं जी ॻाल्हि आहे? 1998 जी क़यामत जी। चओ अबा ॾाढे त चओ त सम्झ में ॻाल्हि। कॾहिं थींदो इहो वाक़ियो? ॾाढे। कॾहिं वाक़ियो थींदो इहो? क़यामत में थींदो न, अञा थियो त नाहे न, थींदो न। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम क़यामत अलाए कॾहिं थी अचे, अञा केतिरा साल पोइ थिया, पर अॼोके हिसाब सां 1400 साल मुस्तफ़ा अॻे ॿुधाए चुको आहे। अड़े पिटिया इहो इल्मु मुस्तफ़ा जो नाहे, महबूब ॿुधाए वियो या न? जेका ॻाल्हि थियण वारी आहे अञा न थी आहे, कुर्बान मुहम्मद मुस्तफ़ा तो ता मुस्तफ़ा अॻे ई ॿुधाए थो वञे।
खुद इन मां साबित आहे त मुंहिंजे प्यारे हबीब खे ख़ुदा ताला इल्म ग़ैब जो अता फरमायो। असांजे नबी खे ग़ैब जो इल्म आहे। मुला खे तप चढ़े या रसूल अल्लाह चवण ते इन जे करे थो त या में तव्हां हुजूर जे ख़बर इल्म जी दावा था कयो। या रसूल अल्लाह चई गोया तव्हां ईअं था चओ त नबी पाक खे असांजे दाह जी ख़बर आहे, असांजे फरियाद जी ख़बर आहे। या रसूल अल्लाह चवण सां नबी पाक जे गोया तव्हां अणसिधी तरह इल्म ग़ैब जो इक़रार था कयो पिया। तंहिंजे करे या रसूल अल्लाह न चओ, न को आज़ान खां अॻे चओ, न को बाद में चओ, न को ईअं चओ। ईअं दुरूद इब्राहिमी पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। बस बाक़ी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। दीन खे चतियूं पिया हणो, दीन खे पिया गंढ ट्रोप कयो, दीन खे गोया नाक़िस पिया समझो। नबी करीम दीन मुकमिल ॾेई वियो आहे। हाणे अव्हां वारो दीन पूरो थियो ई कोन थो। कॾहिं सलात पिया विझोसि, कॾहिं यारहीं पिया विझोसि, कॾहिं उर्स पिया विझोसि, कॾहिं मीलाद पिया विझोसि। चतियूं पिया दीन खे हणो, मुकमिल दीन खे। अब आहे या न आहे? मुला चवनि था या न? ॾाढे त ॻाल्हाईंदा हलो, चवनि था न? निभागन जा बि पुट रहनि। मुंहिंजा सोहणा, मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, जेकॾहिं न तुंहिंजे इन चवण ते हलजे, इन ॻाल्हि खे नाजाइज़ हराम चई रद्द करे छॾिजे, त पोइ इस्लाम जी पूरी तारीख़ 1418 हिजरी हले थो। 14 सदियूं गुज़रियूं आहिनि। 15वीं सदी जो 18 साल हले पियो। इन 1400 साल जी तारीख़ पोइ ते हलियो वञ। 14वीं सदी, 12वीं सदी, 11वीं सदी, 10वीं सदी, 9वीं सदी, 8वीं सदी, ईअं पोइ हलंदो वञ। 7वीं सदी, 6वीं सदी और 15वीं सदी ताईं लखनि जे तादाद में न, किरोड़नि जे तादाद में गौस, कुतुब, कामिल, अकमल, वली, आलिम, आबिद, ज़ाहिद, मुत्तकी, परहेज़गार बाला जेके हिन दुनिया जे तख़्ते ते हिदायत जा सितारा थी भरिया, सिज चंड खां वधीक रोशन थी गुज़रिया। ख़ुदा जो कसम आहे, उन्हनि जी सभिनि जी सवान हयात, किताब, तसनीफ़ूं, तालीफ़ूं ॿुधाइनि पियूं। अव्वल खां आख़िर ताईं सॼो जहान अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह चवंदो वियो आहे। कंहिं बि इनकार कोन कयो आहे। पढ़ो, मुतालो कर, ॾिस हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे पाक ज़माने खां वठी वींदे अॼु ताईं इहे 14 सदियूं उन में जहिड़ा तहिड़ा तो जहिड़ा ठिकर कोन हा। ऐं मुला वहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा आलिम जय्यद हा, मुत्तकी, परहेज़गार हा। अॼो के बिस्तरे बंद जहिड़ा बेअदब कोन हा, जो ज़ाहिर में लोटो आहे, हथ में सोटो आहे, बिस्तरो कुल्हे ते आहे, नालो तबलीग जो आहे। खणी बिस्तरो खोल त अंदरां हीरो न पई निकिरे, अंदरां आफीम पियो निकिरे, अंदरां चर्च पियो निकिरे, माउज़र पिया निकिरनि। ख़ुदा जे ख़ल्क़ खे गुमराह पियो करी। ज़ाहिर नालो तबलीग जो आहे। अहिड़ी तुंहिंजे तबलीग जी इस्लाम खे ज़रूरत ई कान्हे। ज़ियाबुन फी सियाबिन, कपड़नि में बघड़ लिका पिया। ज़ाहिर में मुस्लमानी शक्ल सूरत आहे, पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, बघड़नि खां बि पुछड़ा। बघड़ बि मुंहिंजे आका खे सुञाणंदा हुआ। पाण हिजरत फरमाए मदीने तैयबा में आया, नवां आया। अञा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शोहरत कान थी आहे। मदीने जो यहूदी बकरियूं शहर खां ॿाहिरि चारे रहियो आहे। ओचितो बघड़ अची बकरियुनि जे मथां हमलो करे हिकिड़ी बकरी खई आहे। बकरी खे ज़ख़्मी करे खयो पियो वञे। बकरार धक हणी उहा बकरी यहूदी हुन खां बघड़ खां छॾाई आहे। बकरी बची वई मरण खां, पर ज़ख़्मी थी पई आहे। बघड़ वात कढी वञी साम्हूं दड़े ते वेठो आहे। ओ यहूदी पंहिंजे बकरीअ जी खल पियो सफ़ा करे, ज़ख़्म पियो ठीक करे। थोरी देर खां पोइ निहारे त बघड़ साम्हूं दड़े ते हिन ॾे मुंहुं कयो वेठो आहे। जमल बकरी खां फार उथी न बघड़ ॾे निहारियो त बघड़ हिन सां ॻाल्हाइण शुरू करे ॾिनो आहे। नालो वठी जो फलाना, मां बुखियो हुउसि, बकरी हाला मुंहिंजी रिस्क रोज़ी पे बणाई, तो मूंखे धक बि हया, मुंहिंजी रोज़ी बि खसे आहे, इहो तोखे लाइक़ु न हो। बघड़ वरी ॻाल्हाए पियो। अबा बघड़ ॻाल्हाईंदो आहे? केरु ॻाल्हाईंदो आहे? तव्हां बघड़ माण्हू या इंसान? ॻाल्हायो, महिरबानी कयो। बघड़ त कोन ॻाल्हाईंदो आहे न, इंसान ॻाल्हाईंदो आहे।
हिन जो बगड़नि सां ॻाल्हायो त मूंखां बकरी न खसी आहे, मूंखे बुख लॻी ही, मुंहिंजी रिज़्क़ रोज़ी हो। हिन चयो यार अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, अजबन ऐं यतकल्लम ज़ेबो, तमामु मूंखे अजब थियो आहे जो बगड़ थी करे वरी ॻाल्हाए थो। जिन्ना भूता बगड़ जे सूरत में का लिकल शइ आहे, ऐं छा जो जानवर थी करे मूंसां ॻाल्हाईंदो। मूंखे त ताजुब लॻो आहे। जंहिं महिल हिन इहा ॻाल्हि कई त मूंखे ताजुब आहे, बगड़ थी करे तूं कीअं थो ॻाल्हाईं त अंतकहुल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शै, रब करीम जी ज़ात बाबरकात हर शइ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॼण ते क़ादिर आहे। उन बगड़ खे ख़ुदा मज़ीद ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। चवे थो अता जेकॾहिं मां ॻाल्हायो त का वॾी ॻाल्हि कान्हे, अजब इन में आहे को न को। अजब त उन जहान जो आहे जेको मके खां हली मदीने में पहुतो आहे, वेठो ज़मीन ते आहे पर ख़बरूं क्या मत ताईं जूं वेठो थो ॾे, नालो हुन जो मुहम्मद आहे। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाय हाय मुजाहिदा, इहा हदीस जे मोतबर किताबनि में तक़रीबन जेके पाण पढ़ायूं था कोर्स में, उन्हनि में बाबुल मोजज़ात में आई आहे, पर ॿियनि हदीस जे किताबनि, ॿियनि मसानीद में इहा वरी अञा मज़ीद तफ़सील सां अचे थी पई। हिते इख़्तिसार सां आई आहे। उहो शख़्स बकरियूं ते फिटियूं करे चवे थो भला मां उन जवान खे ॾिसी त अचां, बगड़ भला ॾे ख़बर, तूं वरी मुंहिंजी बकरियूं तारियूं बीठो आहे, मुंहिंजो धड़ त कोन मारींदे। चवे थो जेकॾहिं इन जवान ॾे वेंदे त अॻे बकरी खाधी माए पे, हाणे रुगो मदीने वारे साईं ॾे इरादो वञण जो कर त तुंहिंजे बकरियुनि जो धनार मां थो थी बीहां। उनखे मां चारण लाइ बीठो आहियां। बगड़ बकरी चारींदो आहे? हाय हाय अकुल से किथे आहे? ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हुन बि इरादो करे बकरियूं झंग में फिटियूं करे मदीने तैयबा जो रुख कयो आहे। शल अल्लाह ताला तो असांखे मदीने तैयबा जी बार बार हाज़िरी नसीब फरमाए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे गुलामनि में वेठा हल, ही ॿाहिरां आयो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथां अची बीठो आहे। अल्लाह जे हबीब खे ॿाहिरां सहाबी घेरो कयो वेठा हा, पाण विच ते वेठा हा। हे जीअं जो ॿाहिरां आयो आहे, अजनबी आहे, आदाब खां वाक़िफ़ नाहे, हिनखे का ख़बर कान्हे का। बीही जो रहियो त नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजा नेण मुबारक मथे खया, उन ईंदड़ यहूदी ॾे वाझाए, हुन जे ॻाल्हाइण खां अॻु में पाण फरमाइनि था, तूं पाण कोन आयो आहे, तोखे बगड़ मशवरो ॾेई मोकिलियो आहे। अल्लाह अल्लाह अखियुनि मां पाणी वही पियुसि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत आलिया में हाज़िर थियो। अर्ज़ कई क़िबला ऐं मुतमइन आहियां, मूंखे पंहिंजे दीन में दाख़िल फरमायो। ख़ुदा जे हबीब देर कान फरमाई, उनखे शहादत जो कलमो भराए इस्लाम में दाख़िल कयो अथनि। थोरी देर ताईं, कलाक ॿिनि ताईं वेठो, वेठे वेठे हुनजे दिलि में अहसास थियो इंसान आहे, विसविसा थींदा आहिनि त मूंखे कलाक खनि गुज़री वियो आहे, धड़ बकरियुनि जो पोइ ते छॾे आयो आहियां। ख़बर न आहे बगड़ हुन सां कहिड़ी हालत कई हूंदी। आउं त सोणी जाइ ते पहुतो हा, पर बकरियुनि जो हाल अलाए कहिड़ो आहे। इहो दिलि में विसविसो पैदा थियो आहे, ज़बान ते हिन लफ़्ज़ कोन ईंदा आहिनि। हबीब जी ज़ात बाबरकात मुश्कनि था पिया, मुर्की करे हिन ॾे वाझाइनि था ऐं पाण इरशाद फरमाइनि था, घबराए न, बगड़ तुंहिंजूं बकरियूं चारे रहियो। परेशान थियण जी का ज़रूरत कान्हे का। अड़े मुला तूं त बगड़ खे बि मारे वे, बगड़ बि सुञाणे, तूं मुंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात खे कोन थो सुञाणी। कलमा भरे तूं नबी जा आहे बकट, नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे शान मां कीड़ा कढी थो। हर ॻाल्हि खे तूं पियो ॾिसी चे हीअं न थियो, फलाण न थियो, टीर न थियो। ख़ुदा जो कसम आहे, मां जीअं तोखे पहिरीं बि अर्ज़ु कयो आहे, हाणे बि अर्ज़ु कयां थो त इहे 14 सदियूं गुज़री वियूं आहिनि, इन में हिकु न ॿ न किरोड़नि जे तादाद में आरिफ, आबिद, आलिम, अहलुल्लाह गुज़रिया आहिनि, जन मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे कंहिं बगदाद मां सॼो आहे, कंहिं अजमेर मां सॼो आहे, कंहिं अमीनानी शरीफ़ मां सॼो आहे, कंहिं मुजादा कलंदर शाहबाद पंहिंजे सेवण शरीफ़ मां सॼो आहे, भिट वारे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहिब भिट तां सॼो आहे। रूह ज़मीन जे नक्शे खे ॾिसंदे हर जॻह तां ख़ुदा जे वलीअनि मुस्तफ़ा जी ज़ात खे सॼो आहे।
इन्हनि सभिनि वलियनि खे बि मुला ताराज़ी जे हिकिड़े पुड़ में रख, ॿिए पासे तो वारो ग्रुप था ताराज़ी में रखूं, तौर त पतो पए इन्हनि जे जुतीअ जो बराबरि बि ख़ुदा जो कसम आहे कोन आहे। उहे अहिड़ा अलाह जा कामिल वली जंहिंजे हिकिड़ी हिकिड़ी निगाह लखे किरोड़े माण्हू मुर्दा ज़िंदा करे ॾेखारिया, कुफर में मुआ पिया हा, बिदअत में मुआ पिया हा, बेदीनी में मरी चुका हा, गोया हुननि जा रूह ख़तम थी चुका हा। अलाह वारनि जी निगाह थींदी हुननि जा बेड़ा ई पार थींदा। अॼु कहिड़े जवान जे उर्स ते आयो आहे? साईं अमीर मोहम्मद शाह रहमतुल्लाह ताला अलैह, जंहिं जवान जे नज़र आलमन जे लाइ कारखानो लॻाए छॾियो, फैक्ट्री लॻाइबी आहे न, किथे कालीन ठहंदा आहिनि, किथे फर्नीचर ठहंदो आहे, किथे टाइल ठहंदी आहे, किथे छा ठहंदो आहे। हिन जवान खे ख़ुदा जो कसम आहे शाबस हुई जंहिं हिन पसमानदगान इलाइक़े में बहराड़ी जो इलाइक़ो, हाणे रोड रस्ता बिजरियूं आहिनि, उन ज़माने में जॾहिं का बि शइ कान हुई, अलाह जे तवक्कल ते वेही अवां जे सिंध में नालियारा सभु आलिम इन जवान पैदा कया। आहे या न आहे अदा? ॻाल्हाईंदा त हलो। हा, अहिड़नि आलमनि आरफनि जो इल्मु तक़वा परहेज़गारी ॾिस, तूं पंहिंजे बूथ खे बि ॾिस, पंहिंजे अफ़ाल खे बि ॾिस, ऐं तूं इन्हनि अलाह वारनि जे मसलक खे ग़लति पियो चवीं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, मन यत्तबि गैर सबीलिल मोमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसात मसीरा। ओ मन युशाकिर रसूल, उहो शख़्स जेको अल्लाह जे रसूल में शक थो करे, शुबहो थो करे, एतराज़ थो करे ऐं मोमिननि वारो रस्तो फिटो करे ॿियो थो वठे, ख़ुदा ताला फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम, फेराए घेराए वकड़ ॾेई हुनखे बि दोज़ख में हवाले कयो वेंदो, जन्नत जो हक़दार ई कोन्हे, छो त अल्लाह जे नेकनि सालिहनि बाननि जे वारे रस्ते खे फिटो करे ॿियो रस्तो तो अख़्तियार करे पियो। 24 कलाक निमाज़ में चवंदो आहे, इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, या अल्लाह असांखे उन्हनि जो रस्तो ॾेखार जंहिंजे मथां तुंहिंजी हिदायत आहे, जंहिंजे मथां तूं राज़ी आहे, जेके हिदायत याफ़्ता बाना आहिनि उन्हनि वारो रस्तो ॾेखार, नेमत वारनि बाननि वारो रस्तो ॾेखार, गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, गुमराहनि जो न, ग़ज़ब वारी जमात जो न, जन ते तुंहिंजी नेमत आहे उन्हनि जो रस्तो ॾेखार। शियो आहे त बि अलहम्द इहो पढ़ंदो आहे, सुन्नी आहे त बि इहो ई अलहम्द पढ़ंदो आहे, वहाबी आहे त बि इहो साॻो अलहम्द पढ़ंदो आहे, अहले हदीस आहे त बि साॻो पढ़ंदो आहे, गैर मुक़ल्लिद आहे त बि साॻो पढ़ंदो आहे, देवबंदी तबलीगी आहे त बि इहो ई पढ़ंदो आहे, पर माना ते सोच कोन थो करे। ॿाहूं ॿधी चवीं पियो, इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, मौला उन्हनि जो रस्तो ॾेखार जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आहे। उहे नेमत वारा केर आहिनि? अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। इनाम वारियूं 4 जमातूं हल, पहरी अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी जमात आहे, ॿिए नंबर में सिद्दीक़नि जी जमात आहे, टे नंबर में शहीदनि जी जमात आहे, चौथे नंबर में सालिहनि जी जमात आहे। गोया तूं चवंदो आहे, इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, या अल्लाह नबियनि जो रस्तो ॾेखार, या अल्लाह सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार, या अल्लाह शहीदनि जे वाट ते हला, या अल्लाह असांखे वलियनि जे वाट ते हला। तूं निमाज़ में तनी चैनीअ जो रस्तो घुरंदो आहे, हिकिड़ा उहे जेके निमाज़ खां पोइ फिरी असहाबनि जा मुनकर, सिद्दीक़नि जा मुनकर, ॿिया नबियनि जी गिला कर, ॿिया वरी अहल बैतनि इमामनि जी गिला कर, हिकिड़ा वरी वलियनि जी गिला पिया कनि, निमाज़ में चवनि त उन्हनि जो रस्तो मिले, वरी बाद में फिरी वञनि। ओ सुन्नी तोखे मुबारक आहे, इन्ही चइनी जमातुनि जो आशिक़ ऐं मुहबत वारो तूं आहे। औलिया अल्लाह जे रगो तरीक़े खे ॾिस मुला, तोखे न कंहिं किताब खोलण जी ज़रूरत पवे, न कंहिं हदीस जी, न कंहिं तफ़सीर जी, न कंहिं किताब जी। अल्लाह जे वलीअ जो सॼो सारो रस्तो अल्लाह पाक जल जलालू अमन वारो जी सही राह वारो रस्तो आहे। अवां जो छा ख़्याल आहे? ये पाक बाज़ हस्तियूं हिदायत वारा हा या गुमराह? ॾाढे ॻाल्हाईंदा हलो। हा, परे को न वञ, ॿियनि जा मिसाल न पढ़। हनफी सॾाइण वारा तूं देवबंदी बि न सॾाए, बरेलवी बि न सॾाए, सुन्नी सॾाए, हनफी सॾाए तो मुक़ल्लिदा। इमाम आज़म अबू हनीफा उन जो क़सीदो मुहजादा छपियो आहे, मिले पियो बाज़ार में,
या सैयद सादात जेतुक कासिदन। चओ सुभान अल्लाह। अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह कूफे जे शहर में वेठो आहे। कूफो ई मदीनो शरीफ मुजादा सवे मैल परे आहे, पर इमाम आज़म अबू हनीफे जो अक़ीदो आहे, चवण आहे, उन जो ख़्याल आहे त मां सैयद सादात नबी करीम जी ज़ात आहे, उन्हनि खे बाॾायां थो, यकीनन मुंहिंजो महबूब मुहम्मद मुंहिंजी फरियाद ॿुधनि था। उन्हनि अस्सलातु वस्सलाम अलैहि या रसूलल्लाह गोया चयो नबी करीम खे पस गायबाना सॼो नबी करीम जी ज़ात बाबरकात खे फरियाद कयूं, मुंहिंजे इमाम ज़ैनुल आबिदीन या रहमतल लिल आलमीन अदरक ज़ैनुल आबिदी, काथे करबला जो मैदान आहे, काथे मदीनो शरीफ आहे, अहल बैतन जो सरबराह आहे, उन टाइम ते उहो ई सॼे काफ़िले खे वठो थो वञे पियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, उहो बि रहमतल लिल आलमीन पंहिंजे नाने मुहम्मद मुस्तफ़ा खे सॾे रहियो आहे। केतिरनि ते फतवाऊं लॻाईंदे, केतिरनि खे बिदअती चवंदे, केतिरनि खे मुशरिक चवंदे, तुंहिंजो ईमान मज़बूत हुजे हा त तूं कतई तौर सां इनकार कोन करी हा। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त मां अञा नबूअत जो ऐलान त छा 12 सालनि जो नंढड़ो आहियां, मके वारनि मूंखे बकरियूं छोड़े ॾिनियूं, मां बकरियूं छोड़े इरादो कयुमि त 2-3 ॾिहाड़ा मज़दूरी ते वञी चाढ़ियां। मके शरीफ़ जे फलाणी घिटी खां लंघियुसि, उहो पत्थर मां अॼु बि सुञाणा थो, जॾहिं बि उतां ईंदो होसि या वेंदो होसि त पत्थर चवंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ॾाढे चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। उन पत्थर ॿिए खे बि ख़बर आहे त अल्लाह जो रसूल आहे। मुल्ला थो चवे त नबी खे 40 साल न का ईमान जी ख़बर, न का क़ुरान जी ख़बर। 40 सालनि ताईं जेसीं ताईं नबी वटि वही न पे आयो, 40 साल गुज़रण ताईं जेसीं ताईं नबी करीम जी ज़ात बाबरकात वटि अल्लाह जो क़ुरान न पे आयो, त तेसीं ताईं नबी करीम खे न का ईमान जी ख़बर ही, न का क़ुरान जी ख़बर। इहा बि ख़बर कानसि त को मां नबी आहियां अलाए न। पोइ ख़बर पियसि अदा उमिरि त पाण करीब ॿुधाइनि था 12 साल। पत्थर ॿुधाए पियो त अस्सलातु वस्सलामु अलैका या, हाणे थकाओ चओ न अस्सलातु वस्सलामु अलैका या, ॾाढे ॾाढे या रसूल अल्लाह। पत्थर चवे पियो त अल्लाह जो रसूल आहे ऐं पाण खे ख़बर ई कान्हेसि। कुझु शर्म जी ॻाल्हि आहे। हाँ, हज़रत अमर आमला सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हा मवाहिबुल लदनी वारे लिखियो आहे, अल्लामा अहमद क़स्तलानी शारिह बुखारी, उहो फरमाए थो बीबी साहिबा हज़रत अम्मा आमना जे तरफ़ां रिवायत थो करे त अम्मा चवंदी ही महबूब मुंहिंजे पेट में आहे, अञा ख़ैर जो विलादत कान थी आहे। मके जे औरतुनि सां दिला खणी खूह जे मथां ईंदी आहियां त पाणी हथनि सां कढूं, छिके हथनि सां पाणी कढियो वेंदो हो, अंदरि डोल लाहींदा हुआ, रसे सां पाणी छिके कढंदा हुआ। पर हबीब जे आमद खां बाद में हज़रत बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त ख़ुदा जो कसम आहे, महबूब जे अचण खां पोइ, पेट मुबारक में अचण खां पोइ पहिरों दफ़ो दिला खणी खूह ते पहुती आहियां, दिलो रखियो अथमि त सॼे खूह जो पाणी ॿाहिरि निकिरी आयो। उन पाणीअ मां आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। हबीब करीम जी अम्मा थी फरमाए दिला भरे मां पंहिंजो पाणी आसानी सां कढी रवानी थी आहियां। मां सां रब जूं औरतूं ॿियूं बि गॾु हुयूं, मां पुठी ॾिनी आहे, मां हिन पाणी भरणु शुरू कयो आहे, साॻो पाणी हेठि लही वियो। मां हिन मूंखे सॾ कया, ओ अदी आमना महिरबानी कर, असां ते कुर्ब कर, तुंहिंजो को वक़्तु भलो आहे जो तुंहिंजे सदके पाणी ॿाहिरि बीठो आहे, असांजे करे 2-3 मिंट तरस त तुंहिंजे सदके तुंहिंजी छांव में असां बि आसानी सां पाणी भरियूं। महबूब सां जी अम्मा थी फरमाए त जेसीं ताईं मां बीठी आहियां त पाणी हेठि लहे कोन थो।
आराम सां दिला भरे हथनि खे लिफूं कोन थियूं पवनि, चिकड़ो कोन थो पए, सवलाई सां पंहिंजा दिला भरे रवानियूं थियूं अथनि। अड़े पाणी मुजादा जेको ज़ाहिर में बेजान आहे, उन बेजान बि सुञापे त हे त अल्लाह जे हबीब मुस्तफ़ा जी अम्मड़ आहे। उन अम्मा जे मथां सलातो सलाम पियो पढ़े ऐं नबी खे ख़बर कान हुई। छा तव्हांजो ख़्याल आहे, ख़बर आहे या न आहे? ॾाढे जो मुस्तफ़ा खे पतो आहे या न आहे? पोइ जेको तव्हां खे न झले वाॼु खां पोइ या रसूलल्लाह चवण खां अस्सलातो सलाम अलैके या रसूलल्लाह मना करे, या अज़ान खां अॻे या बाद में उन शख़्स सां मुंहिंजा प्यारा दोस्त तव्हां ॿियो त कुझु न कयो पर बाइकाट त कयोसि। असीं मौलवी तव्हांखे कोन चवंदासीं कुहाड़ी हणोसि, इहो तव्हांखे असां ॾस कोन ॾींदासीं। एतिरो असीं चवंदासीं त परे भॼोसि। इयाकुम व इयाहुम, अब्दुल रहीम पंहिंजे तरफ़ां नथो चए, ख़ुदि मदीने वारे साईं फरमायो आहे। पाण फरमाइनि था आख़िर ज़माने में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराक़ीहिम, क़ुरान घणो पढ़ंदा पर निड़ीअ खां हेठि कोन लहंदुर। हबीबल फरमायो आहे उन्हनि जूं निमाज़ूं तव्हांजे निमाज़नि खां वधीक, अव्हां जा रोज़ा हुननि जे रोज़नि जे मुक़ाबले में घटि, हुननि जी तक़वा परहेज़गारी तव्हां खां ज़ाहिर में घणी हूंदी। पर सरकार फरमाइनि था यख़रुजून मिनद्दीन कमा यख़रुजु सहमु मिनर रमिया, जे तीर कमान मां निकिरी वेंदो आहे या शिकार मां तीर निकिरी वेंदो आहे, मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम फरमायो न ज़ाहिरी इबादतुनि जे बावजूद पक्का बेदीन हूंदा, उन्हनि में ईमान जो ज़र्रो बि कोन हूंदो। मां मोहम्मद तव्हांखे चवां थो इयाकुम व इयाहुम, न को तव्हां इन्हनि वटि वञिजो न को इन्हनि खे पाण वटि अचण ॾिजो, मता तव्हांखे गुमराह करे जहन्नम में वठी वञनि। ख़ुदा जे हबीब जे चवण ते हलबो। शाह साहब फरमाइनि था दूर तन्ही अखां लॾे जंहिंजी नाहे मड़ मलीर ॾे, पखा तन पापिन खां परे परां अॾे, पोइ छा गतनीअ जी छॾे जेके धनारऊं धार चरण। मता तूं चवी त बैत ॿुधायो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वला तरकनू इलल लदीन ज़लमू फतमस्सकुमुन नार, इन ज़ालिमनि ॾे लाड़ो बि न कयो मता तव्हांखे जहन्नम जी बाहि न छुए वञे। वला तक़ुद बाद ज़िक्रा मअल क़ौमिज़ ज़ालिमीन, अल्लाह जे क़ुरान पाक असांखे बेदीननि खां बाइकाट जो सबक़ ॾेई छॾियो आहे। ख़बरदार मुस्लमान जे करे पंहिंजो तोखे ईमान बचाइणो आहे तनी बद मज़हबनि खां परे भॼी वञा, अल्लाह तुंहिंजो ईमान सलामत रखे। मां परे हलियो वियुसि, छा कयां, चरियो माण्हू आहियां, जेका लाइन अचे थी पोइ वठी हली थो वञा। हाणे काॾे परे हलिया वियासीं। मां ॻाल्हि पे कई हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा हबीब खे वापार ते मोकिलियो, याद आहे विसरी वई। यार मां अॼु ॾाढो थकल आहियां, झटि तव्हांखे छॾियां थो। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुशी आहे जो अल्लाह पाक जल जलालु मन वालो मूंखे हिकिड़े सही आलिम बा अमल आलिम दीन, जहिड़ो तहिड़ो बि आलिम कोन, सैयद अमीर मुहम्मद शाह सब जो रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जे उर्स शरीफ़ में उन्हनि जे आस्थाने शरीफ़ ते अचण जी सआदत नसीब कई आहे। मां शुक्रगुज़ार आहियां साईं हाजी नाले मिठे साईं जो, जन मूंखे यादि फरमायो हुकुम कयो त तोखे अचणो आहे। मूं चयो साईं जहिड़ो हाल आहे तहिड़ो हाज़िर आहे। या ख़ुशी आहे अल्हम्दुलिल्लाह, थी सघे थो आउं गुनाहगार आहियां, मुंहिंजो दफ़्तर ख़ाली आहे, ही अॼोकी हाज़िरी मुंहिंजे दफ़्तर में लिखिजी पए, ख़ुदा ताला मुंहिंजे मथां खणी करम फरमाए छॾे। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, नबी करीम जी ज़ात बाबरकात वापार करे मोटी आया। मैसरो पियो चवे, हज़रत मैसरा रज़ी अल्लाह ताला नो खदीजतुल कुबरा जो जेको गुलाम नबी पाक सां गॾिजी वियो आहे, चई तोखे वापार में त जेको नफ़ो मिली सो मिली, खदीजा कमायो त घणो अथसि, पर जंहिं वापारी सां न मूंखे गॾे मोकिलियो ही तंहिंजा अजीब रंग मूं ॾिठा, पहिरियों दफ़ो मूं ॾिठा। हज़रत खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी छा ॾिठुई
चवे थी हिकिड़ी त ॻाल्हि यादि ॾिठी तम जो मके खां जीअं जो असां रवाना चाहूं जेतिरो त टाइम सां सफ़र कयो आहे ओ ख़दीजा सख़्त गर्मी जी हालत में मां ॾिसंदो रहुसि त मुंहिंजे महबूब जे मथां ककर छांव कयो